मोज़िज़ व्यूअर्स, जुमे वारे ॾींहुं इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे पार्टी जो हिकिड़ो मुशावरती इजलास सॾायो। उन इजलास खां जे 1 कलाक खां पोइ 2 MNAs इस्लामाबाद में क़ाइमु सिंध हाउस ते वञी हमलो कयो। उहो हिकिड़ो डंडा बरदार हिकिड़ो जथो हुयो जंहिं हुन ते हमलो कयो ऐं दरवाज़े जो गेट भॻो ऐं तमामु वॾो हिकिड़ो ख़तरनाक एक्ट कयो। इस्लामाबाद जो जेको रेड ज़ोन आहे उन में ऑलरेडी 144 कलम लागू थियल हूंदो आहे। उन में 5 खां 8 माण्हू का गॾिजी हली नथा सघनि। रेड ज़ोन जे अंदरि को लठबरदार नथो हली सघे। इस्लामाबाद में जेको सिंध हाउस आहे उहो इंतिहाई अहम तरीन जॻह ते मौजूदु आहे। इस सिंध हाउस ते पहुचण जे लाइ तव्हांखे पहिरियां मेरियट होटल खे क्रॉस करिणो पवंदो। उन खां पोइ बलोचिस्तान हाउस तव्हांखे क्रॉस करिणो पवंदो। उन खां पोइ KP हाउस आहे। उन सां गॾु वज़ीरनि जी कॉलोनी आहे मिनिस्टर इनक्लेव खां मथां सिंध हाउस आहे। 5 खां 8 चौकियूं क्रॉस करणियूं पवंदियूं आहिनि ऐं हिते कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार 24 कलाक मौजूदु रहंदा आहिनि। सिंध हाउस सां गॾु स्पीकर जो घर आहे, क़ौमी असेंबली जे स्पीकर जो। उन सां गॾु जजिस जी कॉलोनी आहे। सुप्रीम कोर्ट जा मोज़िज़ जज साहब उन कॉलोनी में रहंदा आहिनि ऐं उते चीफ जस्टिस साहब जो बि घर मौजूदु आहे ऐं हिननि उते वञी हीउ सॼो हंगामो कयो। सिंध हाउस ते हमले करण खां पोइ यकीनन पीपल्स पार्टी जो जेको रद्द अमल आहे उहो नेचुरली आहे, फितरी आहे। जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उन जो हिकिड़ो मज़मती बयानु जारी कयो, उन खां अलावा हिननि जो को ॿियो का बि मज़ामत साम्हूं न आई आहे। पर इहा इलाही ख़तरनाक ॻाल्हि आहे। पार्लियामेंट लाजिस ते मौलाना फज़ल रहमान जे घर ते उन जो जेको सरकारी रहाइशगाह आहे जंहिंमें MNAs ऐं कुझु उन्हनि जा पार्टी जा अॻवान मौजूदु हुआ, उते पुलिस हिकिड़ी ख़तरनाक कार्रवाई कई, उन्हनि खे गेले ॿधी ऐं खणी वई हुई। इस्लामाबाद में जीअं अदम एतमाद जी तहरीक वेझी ईंदी थी वञे, ईअं ई वफ़ाक़ी हुकूमत बि पंहिंजूं कार्रवायूं तेज़ कंदी थी वञे। हिकु पासे हुन जा जेके इतिहादी आहिनि उहे काफ़ी हुन खां अलॻि थी विया आहिनि ऐं ॿिया उहे माण्हू जेके PTI में विया हुआ, पीपल्स पार्टी खे छॾे या ॿियनि पार्टियुनि खे छॾे, उहे जॾहिं वापसि विया आहिनि त यकीनन अदम एतमाद जी जेका इहा तहरीक आहे उन इमरान ख़ान साहब यानी वज़ीर आज़म साहब खे इंतिहाई लोॾे विधो आहे। सिंध हाउस ते हमलो जेको आहे इहो यकीनन सिंध सूबे ते हमलो आहे, सिंधी माण्हुनि ते हमलो आहे। छाकाणि त इस्लामाबाद में जेको सिंध हाउस आहे उहो जेको आहे सो तर्जुमानी करे थो सूबे सिंध जी। उते वज़ीर आला जो NXC घर बि आहे, उते गवर्नर बि रहंदो आहे, सिंध जा ॿिया वज़ीर मुशीर बि रहंदा आहिनि। उन करे ॿियो जेका एक्टिविटी थी आहे गवर्नमेंट जे तरफ़ां, जिन्होंने में 63A जी कानून मुताबिक़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त खणी विया आहिनि ऐं उन में जेको फवाद चौधरी साहब जा जेको बयानु आया जंहिं चयो त सिंध हाउस ते हमलो यकीनी हो ऐं इहो हमलो कंहिं ते बि थी सघे थो, यानी कि गवर्नमेंट जेका आहे उहा यकीनन जाराना मूड में आहे, उहा मज़ामती मूड में आहे। उहा कंहिं बि इदारे ते, कंहिं बि पार्टी ते, कंहिं बि हाउस ते हमले करण खां यकीनन नथी घबराए। जेका हुनजो जेको हुन जा वज़ीरनि जा जेके भाषण आहिनि उते यकीन सिंध हाउस आहे, उते पीपल्स पार्टी क़यादत मौजूदु आहे ऐं उते यकीनन सिंध पुलिस जा उते जेको आहे हुन जा एहलकार मौजूदु आहिनि। जेको अलीज़ेद जे इल्ज़ाम हुयो त 400 एहलकार उते मौजूदु आहिनि, हुजण बि खपनि। ऐं सिंध हाउस जेको आहे उहो हिन वक़्तु जेको आहे सो इस्लामाबाद पुलिस जे रेडार ते बि आहे ऐं ॿियूं जेके कानून लागू कंदड़ जेके एजेंसियूं ऐं इदारा आहिनि उन्हनि ते जे बि रेडार ते आहे। ॾिसजे त इहे जीअं हीअ अदम एतमाद जी तहरीक वेझो ईंदी वञे पई, तीअं गवर्नमेंट जो जेको टेम्परेचर आहे, हीट व्यू आहे, उहो इंतिहाई तेज़ थींदो थो वञे। मुमकिन आहे त वफ़ाक़ी हुकूमत का ॿी वॾी कार्रवाई करे ॾिसूं त छा थो थिए। बहरहाल इहो आहे त मेलो मचंदो थो वञे ऐं इस्लामाबाद गरम आहे, ॾिसूं त छा थो थिए।